فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. شهر رمضان الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان فمن شهد منكم الشهر فليصمه. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الأمين الكريم. یا صاحب الجمال ویا سید البشر من وجهك المنير لقد نور القمر لا يمكن الثناء كما كان حقه بعد الخدا بزرگ تو ہی قصہ مختصر. ان اللہ و ملائکتہ یصلون علی النبی یا ایہا الذین آمنوا صلوا علیہ وسلموا تسلیما. الصلاۃ والسلام علیک یا رسول اللہ، الصلاۃ والسلام علیک یا حبیب اللہ، الصلاۃ والسلام علیک یا سید الانبیاء والمرسلین وعلی آلک واصحابک اجمعین. اللہ رب العزت حمد و ثنا حضور نبی مکرم شفیع امم رحمت دو عالم جناب محمد مصطفیٰ احمد مجتبیٰ صلی اللہ علیہ وسلم جے ذات شریفہ تے ادے درود شریف پیش کرن کا بعد موجہ نہایت واجب الاحترام السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ. ناظرین و سامعین کرام، اوان کے بخوبی معلوم ہے کہ ہی مہینو اچن وارو مہینو رمضان المبارک جو مہینو ہے. رمضان المبارک عظمتن وارو مہینو ہے. رمضان المبارک برکتن وارو مہینو ہے. رمضان المبارک مہینن مجاں او مہینو ہے جہے مہینے جے ہر گھڑی میں اللہ سبحانہ و تعالی جی کان کا عبادت ضرور تھیندی ہے. رمضان المبارک لیکن جے بیڑو کرن وارو مہینو ہے. رمضان المبارک رحمتن بخشش ऐं जहन्नम जे बाहि खां आज़ादी वारो महीनो आहे. नाज़रीन و सामीन किराम، रमज़ान मुबारक जे महीने जे बारे में अल्लाह सुब्हानहु व तआला क़ुरान मजीद फुरक़ान हमीद में इरशाद फरमायो शहर रमदान. अल्लाह फरमायो रमज़ान जो महीनो कहिड़ो आहे? रब फरमायो अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन. रमज़ान मुबारक जो महीनो उहो आहे जंहिं महीने में क़ुरान पाक खे नाज़िल फरमायो वियो. हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा वल फुरक़ान. जंहिं क़ुरान में जेको क़ुरान समूरी इंसानियत जे लाइ हिदायत आहे. व बय्यिनातिम मिनल हुदा, ऐं फ़ैसिले जूं चिटियूं ॻाल्हियूं उन क़ुरान में आहिनि. वल फुरक़ान, हक़ ऐं सच में, बातिल ऐं हक़ में जुदा करण वारियूं ॻाल्हियूं उहो क़ुरान पाक में मौजूद आहिनि. अल्लाह फरमायो फमन शहिद मिनकुम अश-शहर फलयसुमहु. जेको शख्स इन महीने में हाज़िर थिए उनखे घुर्जे त फलयसुमहु उहो उन महीने जा रोज़ा रखे. नाज़रीन व सामीन किराम कि रमज़ान मुबारक के रब सुब्हानहु व तआला इन ख़ुसूसियत सां भी नवाज़ियो आहे कि इन ई महीने में रमज़ान मुबारक जे महीने में अल्लाह सुब्हानहु व तआला क़ुरान पाक जो नुज़ूल फरमायो. नाज़रीन व सामीन किराम कि रमज़ान मुबारक जो महीनो उहो महीनो आहे कि जंहिंमें हिकु अहिड़ी रात आहे
जंहिंका रात हज़ार हा महीननि खां वधीक शर्फ़ ऐं अज़मत ऐं भली ऐं अफ़ज़ल आहे। नाज़रीन सामीन किराम, कि अल्लाह सुब्हानहु व तआला सभ खां पहिरियों कि रब सुब्हानहु व तआला फरमायो शहरु रमज़ान, कि रमज़ान जो महीनो, कि जंहिं बि महीने खे कंहिं न कंहिं अरबी में जंहिं महीने जो या जंहिं बि शख़्स जो या जंहिं बि शइ जो नालो रखियो वेंदो आहे त उन नाले जो कोई न कोई मुनासिबत ज़रूरु हूंदो आहे। तो रमज़ानुल मुबारक खे रमज़ान छो चयो वेंदो आहे? सभ खां पहिरियों उलमाए किराम फरमाइनि था कि रमज़ान या तो के रहमान जे वज़न ते आहे, जीअं रहमान अल्लाह सुब्हानहु व तआला जो इस्मनि मंझां रब जे नालनि मंझां हिकु नालो आहे, ईअं रमज़ान बि रब सुब्हानहु व तआला जे अस्मा मंझां हिकु इस्म गिरामी यानी रब सुब्हानहु व तआला जो हिकु नालो आहे। त छो कि रमज़ान पोइ ईअं माना थींदो कि अल्लाह जो महीनो, हालांकि महीना ज़मानो सभु कुझु अल्लाह जो आहे, पर कुझु जॻहनि खे या कुझु महीननि खे रब सुब्हानहु व तआला सां हिकु ख़ासि मुनासिबत हूंदी आहे। कि जीअं रब सुब्हानहु व तआला बैतुल्लाह शरीफ़ खे फरमायो कि मूं रब जो घर, मस्जिद शरीफ़ खे चयो वेंदो आहे कि अल्लाह जो घर, छो त बैतुल्लाह में या मस्जिद में रब सुब्हानहु व तआला जी इबादत थींदी आहे, बकसरत इबादत थींदी आहे। ईअं रमज़ानुल मुबारक जे हर घड़ी में का न का ज़रूरु रब सुब्हानहु व तआला जी इबादत थींदी आहे। इन जे करे उलमाए किराम फरमाइनि था कि रमज़ान अल्लाह जे नालनि मंझां हिकु नालो आहे, यानी अल्लाह जो नालो आहे, नंबर 1। नंबर 2, उलमाए किराम फरमाइनि था कि रमज़ान या तो रमज़ा मां वरितल आहे। रमज़ा जो मतिलबु आहे कि मौसम बहार जो, कि बारिश मौसम बहार में जेका बारिश थींदी आहे मौसम ख़रीफ़ में, उनखे रमज़ा चयो वेंदो आहे। तो हिन रमज़ानुल मुबारक जो नालो रमज़ान इन करे रखियो वियो कि जेको शख़्स, जीअं बारिश थींदी आहे तो बारिश सां ज़मीन धुपिजी वेंदी आहे ऐं उन बारिश सां ज़मीन सरसब्ज़ो ऐं शादो आबाद थींदी आहे, ख़ुसूसन कि मौसम रबी वारो बारिश जेको ज़मीन खे सुठो ऐं सरसब्ज़ बणाए छॾींदो आहे। ईअं रमज़ानुल मुबारक में जेको शख़्स इबादत कंदो आहे, उन जी अल्लाह जी इबादत करण सां उन इंसान जी दिलि मुकमल साफ़ ऐं पाक थी वेंदो आहे, मुकमल धुपिजी वेंदो आहे। इन जे करे ही रमज़ान या तो रमज़ा यानी मौसम बहार में थींदड़ बारिश वारे उन खां वरितो वियो आहे, उन खां निकितल आहे, नंबर 1। नंबर 2, कि उलमाए किराम फरमाइनि था कि रमज़ान या तो रम्ज़ मां वरितल आहे। तवजो कजो, तवजो समूरी मुड़ी कयो कि रमज़ान या तो रम्ज़ मां वरितल आहे। रम्ज़ जी माना आहे साड़ण, रम्ज़ जी माना छा आहे? साड़ण। तो फलिहाज़ा जेको शख़्स, उलमाए किराम फरमाइनि था कि जेको शख़्स इन रमज़ानुल मुबारक में इबादत कंदो आहे, रमज़ानुल मुबारक में इबादत करणु, उन जी इबादत करण सां रब सुब्हानहु व तआला उन जी समूरे गुनाहनि खे साड़े ऐं ख़तमु करे छॾींदो आहे। इन जे करे हिन रमज़ान खे रमज़ान सॾियो वेंदो आहे। उलमाए किराम फरमाइनि था कि जेको शख़्स हिन महीने में रब सुब्हानहु व तआला जी इबादत कंदो, अल्लाह सुब्हानहु व तआला हिन महीने खे हिकु अहिड़ी ख़ुसूसियत अता फरमाई आहे, उहा अज़मत ऐं शान हिन महीने खे रब सुब्हानहु व तआला अता फरमायो। रब सुब्हानहु व तआला, उलमाए किराम फरमाइनि था, हदीस मुबारका में अचे थो कि जेको शख़्स हिकु हिन महीने में नफ़िल पढ़ंदो तो अल्लाह सुब्हानहु व तआला उनखे फ़र्ज़ जे दर्जे जेतिरो सवाब अता फरमाए छॾींदो आहे। हिकु नफ़िल पढ़ंदो तो ॿियनि महीननि में जेतिरो फ़र्ज़ इंसान अदा कंदो आहे, फ़र्ज़ जेतिरो सवाबु उनखे अता कयो वेंदो आहे ॿियनि महीननि में। त फलिहाज़ा हिन महीने जो हिकु नफ़िल पढ़णु ॿियनि महीननि जे फ़र्ज़ पढ़ण जहिड़ो सवाबु उनखे रब अता कंदो आहे।
ऐं जेको शख़्स हिन महीने में हिकु फ़र्ज़ अदा कंदो आहे तो अल्लाह सुब्हानहू व तआला ॿियनि महीननि में 70 फ़र्ज़नि जेतिरो सवाबु उन शख़्स खे अदा फरमाए छॾींदो आहे। नाज़रीन सामीन किराम, हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन का रिवायत आहे, उहे फरमाइनि था कि रमज़ान अल मुबारक जी जॾहिं पहिरीं राति ईंदी आहे तो पहिरीं राति जे दाख़िल थियण सां कि आसमाननि जा ऐं जन्नत जा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि ऐं कि रमज़ान अल मुबारक जी आख़िरी राति ताईं जेको आख़िरी राति आहे उन आख़िरी ॾिहाड़े जे सिज जे लहण ताईं उहे जन्नत जा ऐं रहमत जा दरवाज़ा समूरे महीने में बिल्कुलु खुलियल ई हूंदा आहिनि, कॾहिं बि बंदि न आहिनि कया वेंदा। ऐं फरमायो कि जेको शख़्स इन मुबारक महीने में कंहिं बि राति में अल्लाह सुब्हानहू व तआला जी बारगाह में बीही करे नमाज़ पढ़ंदो आहे तो रब सुब्हानहू व तआला उन जी तोड़े जो उहो नमाज़ नफ़िल पढ़े, तरावी पढ़े या फ़र्ज़ पढ़े, बार सूरत जेका भी नमाज पढ़े, ये मुतलक आहे कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जेको शख़्स इन मुबारक महीने में राति जो नमाज अदा करे तो उन जे हर सजदे जे एवज़ रब सुब्हानहू व तआला उन जे लाइ 1500 नेकियूं लिखी छॾींदो आहे उन जे नामा अमाल में। ऐं उन जे लाइ सिर्फ़ 1500 नेकियूं न बल्कि रब सुब्हानहू व तआला उन जे लाइ जन्नत में हिकु याकूत हिकु मोती आहे ऐं उहो वॾो क़ीमती मोती आहे कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि जेको शख़्स इन महीने जी कंहिं बि राति में हिकु सजदो कंदो तो हर सजदे जे एवज़ 1500 नेकियूं ऐं रब सुब्हानहू व तआला हर सजदे जे एवज़ उन जे लाइ जन्नत में हिकु ॻाढ़े याकूत जो घर रब उन जे लाइ बणाए छॾींदो आहे ऐं उन जा 60,000 दरवाज़ा हूंदा ऐं हर दरवाज़े जा ताक सोन जा ठहियल हूंदा ऐं उन खां बाद में जेको शख़्स रमज़ान मुबारक जे महीने जो पहिरियों रोज़ो रखंदो आहे तो अल्लाह सुब्हानहू व तआला महीने जे आख़िरी ॾींहं ताईं रब सुब्हानहू व तआला उन जा गुनाह मुकमल माफ़ फरमाए छॾींदो आहे। ऐं अल्लाह सुब्हानहू व तआला रमज़ान मुबारक जे महीने जे सुबह खां वठी शाम ताईं 70,000 फ़रिश्ता, इहा वॾी हिकु इंसाननि जे लाइ ऐं असांजे लाइ मुस्लमाननि जे लाइ हिकु ख़ुशख़बरी वारी ॻाल्हि आहे कि सुबुह खां वठी शाम ताईं रब सुब्हानहू व तआला उहो जेको शख़्स रब जी इबादत कंदो, रोज़ो रखंदो, रोज़ो बि हिकु इबादत आहे, तो सुबुह खां वठी शाम ताईं 70,000 फ़रिश्ता उन इंसान जे लाइ मग़फ़िरत ऐं बख़्शिश जूं दुआऊं घुरंदा रहंदा आहिनि। ऐं कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि जेको शख़्स न रमज़ान अल मुबारक जे महीने में अल्लाह जी बारगाह में बीही करे इबादतूं कंदो, रब सुब्हानहू व तआला जे बारगाह में बीही करे अल्लाह सुब्हानहू व तआला खे राज़ी करण जी कोशिश कंदो तो रब सुब्हानहू व तआला उन शख़्स खे इहे इनामात सां नवाज़ींदो आहे कि जेको हिकु सजदो करे रब सुब्हानहू व तआला उन जे लाइ 1500 नेकियूं लिखी छॾे ऐं जन्नत में ॻाढ़े याकूत जो घर बणाए छॾे कि उन जो हर दरवाज़ो जेका सो सोन जो ठहियल हुजे ऐं जेका हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं मुस्तफ़ा जे रब मुंहिंजी उम्मत खे हिन रमज़ान मुबारक जे महीने में 5 उहे ख़ुसूसियतूं ऐं 5 उहे अलॻि शान अता फरमाया आहिनि जेके मुंहिंजी उम्मत खां पहिरियां कंहिं बि उम्मत खे रब सुब्हानहू व तआला उहे 5 ख़ुसूसियतूं यानी सवले सिंधी में चवां उहे 5 शाननि सां रब सुब्हानहू व तआला कंहिं बि उम्मत खे उहे 5 शान न फरमाया
उहे 5 शाननि सां कोन नवाज़ियो जेके रब सुभाणे व ताला मुंहिंजी उम्मत खे रमज़ानुल मुबारक जे महीने जे तुफ़ैल 5 शानूं उन्हनि खे अता फ़रमायूं आहिनि। नंबर 1, हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि रमज़ानुल मुबारक जी पहिरीं राति ईंदी आहे तो अल्लाह सुभाणे व ताला मुंहिंजी उम्मत जे तरफ़ नज़र रहमत फरमाईंदो आहे, रहम जी नज़र फरमाईंदो आहे। ऐं जंहिंजी तरफ़ अल्लाह सुभाणे व ताला रहमत जी नज़र फरमाए तो रब सुभाणे व ताला उनखे कॾहिं बि को बि अज़ाब या सदा उनखे कोन ॾींदो रब सुभाणे व ताला। तो अल्लाह सुभाणे व ताला का दुआ है कि वो करीम रब असांजे भी नज़र रहमत फरमाए। नंबर 2, हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि जेको शख्स माह रमज़ानुल मुबारक जे ॾींहं जो रोज़ो रखंदो आहे कि इंसान के जॾहिं इंसान रोज़ो रखंदो आहे तो रोज़ेदार जे वात मां शाम जे वक़्तु हिकु बदबू निकिरंदी आहे, पैदा थींदी आहे। उमूमन खाइण ऐं न पीअण जे वजह सां या उन का बीमारी न हूंदी आहे, बल्कि हर रोज़ेदार जे वात मां शाम जे वक़्तु थोरी बदबू पैदा थींदी आहे। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि रोज़ेदार जे शाम जे वक़्तु उन जे वात मां रोज़ेदार जी जेका बदबू पैदा थींदी आहे, रब सुभाणे व ताला वटि उन जे वात जी उहा बदबू मुश्क ऐं अंबर जी ख़ुशबू खां बि वधीक रब खे प्यारो हूंदो आहे। नंबर 2, नंबर 3 ख़ुसूसियत हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि फ़रिश्ता हर राति ऐं हर ॾींहुं मुंहिंजी इन उम्मत जे लाइ जेको रब सुभाणे व ताला खे राज़ी करण जी कोशिशि कंदो, उन्हनि जे लाइ अल्लाह सुभाणे व ताला जा फ़रिश्ता हर राति ऐं हर ॾींहुं उन जे लाइ मग़फ़िरत ऐं बख़्शिश जूं दुआऊं कंदा रहंदा आहिनि। नंबर 4 ख़ुसूसियत इहा आहे कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि रब सुभाणे व ताला जन्नत खे हुक्म अता फरमाए थो कि ऐं जन्नत मुंहिंजे नेक बाननि जे लाइ सिंगारजी वञ कि अन क़रीब उहे नेक बाना जेके दुनिया में रही करे न बुख ॾिठाऊं न उञ ॾिठाऊं, गर्मी जे मौसम हुई, शदीद गर्मियुनि में जेको बि मौसम हुयो, रमज़ानुल मुबारक जो महीनो जंहिं बि मौसम में आयो, पर मुंहिंजे उन नेक उम्मतिन ऐं रब सुभाणे व ताला फरमाए थो कि ऐं जन्नत मुंहिंजी उन नेक बाननि कंहिं बि मौसम में गर्मी हुजे न सर्दी कुझु बि न ॾिठाऊं, मुंहिंजे हुक्म जे तहत उन रोज़ा रखिया तो अन क़रीब मुंहिंजा उहे नेक बाना ऐं जन्नत रब अल्लाह सुभाणे व ताला जन्नत खे फरमाए थो ऐं जन्नत अन क़रीब मुंहिंजा उहे नेक बाना दुनिया जी उन मशक़त खां तकलीफ़ खां उन ॾुख खां निकिरी करे अन क़रीब मुंहिंजे घर में जन्नत में अची करे करम ऐं राहत ऐं सुकून वारी ज़िंदगी गुज़ारींदा तो ऐं जन्नत मुंहिंजे उन्हनि बाननि जे लाइ तूं सिंगारजी वञ। तो ये 4 ख़ुसूसियतूं थियूं। ऐं 5 ख़ुसूसियत इहा आहे त हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि जॾहिं रमज़ानुल मुबारक जी आख़िरी राति थींदी आहे तो अल्लाह सुभाणे व ताला सभिनी जी मग़फ़िरत ऐं बख़्शिश फरमाए छॾींदो आहे। रमज़ान मुबारक जी आख़िरी राति कि रमज़ान जी जेका आख़िरी राति आहे कि रमज़ान जी जेका आख़िरी राति हूंदी आहे, उन आख़िरी राति में रब सुभाणे व ताला पंहिंजे उन्हनि बाननि जो मग़फ़िरत ऐं उन्हनि जो बख़्शिश फरमाए छॾींदो आहे कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि हिकु शख़्स उथी बीठो, अर्ज़ु कयईं या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा उहा राति लैलतुल क़दर आहे जंहिं राति में अल्लाह सुभाणे व ताला सभिनी जी मग़फ़िरत ऐं बख़्शिश फरमाए छॾींदो आहे? कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो न, उहा राति लैलतुल क़दर जी न आहे, बल्कि छा तव्हां इहो नथा ॾिसो कि हिकु मज़दूर जॾहिं समूरे ॾींहं में मज़दूरी करे पंहिंजे कम खां फ़ारिग़ थींदो आहे तो अल्लाह सुभाणे उहो जंहिंजी मज़दूरी कंदो आहे त उहो उनजो रईस, उनजो आका या उनजो वॾो जेको जंहिंजी मज़दूरी करे रहियो आहे, शाम जे वक़्तु उनखे पंहिंजी
उजरत ऐं उन जे पघर जी कमाई ॾींदो आहे। तो हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि मुंहिंजे अल्लाह सुब्हानो व तआला जे बाननि ऐं मूं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़ुलामनि समूरे रमज़ानुल मुबारक जो महीने जो रोज़ो रखियो। जॾहिं समूरे महीने जो रोज़ो रखियाऊं तो आख़िरी रात में रब सुब्हानो व तआला उन सभिनी खे उजरत ऐं मज़दूरी इहो ॾींदो आहे। रब सुब्हानो व तआला उन सभिनी जी मग़फ़िरत ऐं बख़्शे फ़रमाए छॾींदो आहे। नाज़रीन सामिन किराम,